अक्सर मुंहिंजूं ॻाल्हियूं न हवाउनि सां थींदियूं रहंदियूं आहिनि। हीअ रोड, हीअ रस्ता ॼण त मुंहिंजा दोस्त बणिजी विया आहिनि। 70 रुपए गिलास अचो सही बादाम और थादला है ऐसी थादल तो है गर्मी में लाजवाब आहे बिल्कुल गर्मी न थींदो अचो सही अचो हे थादला ही घणे गिलास आहे ये 70 रुपए गिलास 50 रुपए गिलास घणे में आहे गिलास हे 50 है 100 रुपए गिलास आहे सही वॾो आहे हिन में थादल त भरणो। सिंध जे नाले वारे अवामी शाइर ऐं सहाफ़ी अली गुल सांगीअ जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी। अली गुल सांगी केरु हुयो, किथां जो हुयो, ही मुकमल वीडियो अवां जी ॼाण में इज़ाफ़ो करे सघे थो। अली गुल सांगी वलद रोशन अली जो जनम 14 सेप्टेम्बर 1952 ईस्वीअ ते लाड़काणे वेझो दोदाई ॻोठ जे ज़मींदार घराणे में थियो। अली गुल सांगीअ जा सवें गीत मंज़ूर सखीराणी ॻाए चुको आहे। मंज़ूर सखीराणी जी शोहरत जो वॾो सबबु उस्ताद बुख़ारी ऐं अली गुल सांगीअ जी शाइरी आहे। अली गुल सांगीअ जी शाइरी मंज़ूर सखीराणी, सरमद सिंधी, उस्ताद मंज़ूर अली ख़ान, मोहम्मद यूसुफ समेत सिंध जे समूरनि नंढनि वॾनि फ़नकार ॻाई आहे। अली गुल सांगीअ जे ॻोठ अची पहुतुसि जिते मूंखे बुज़ुर्ग ऐं नौजवान मिलिया। हीअ छांव जेकी तव्हां ॾिसी रहिया आहियो इहो हिकु हैरत अंगेज़ हिकु वण जी आहे। हिन वण जे मुतालिक़ बि तव्हांखे थोरी मालूमात, थोरी इंफॉर्मेशन ॾींदो हलां, छो जो हीअ बि तव्हांजी ॼाण में तमामु घणो इज़ाफ़ो करे सघे थी। ॻोठ वारनि सां जॾहिं मुंहिंजी कचहरी थी त ॻोठ वारनि हिन वण जे बारे में मूंखे ॿुधायो। असां हिन ॻोठ जा राॻू आहियूं ऐं हीउ असांजो पंहिंजो प्लाट आहे उतां जो हीउ पीपल बि असांजी आहे ऐं तक़रीबन पोणा 300 साल पुराणो आहे। हिन में त कुदरत असांखे इहे जेके गर्मी ईंदी आहे त असांखे मालिक सां एसी जो जहान करिणो आहे। यानी वधि में वधि गर्मी ॿाहिरि हूंदी आहे ऐं वधि में वधि थधिकार असांजो हिते ई हूंदो आहे। पूरे ॻोठ जा माण्हू अची हिन हेठि वेहंदा आहिनि। सॼो ॻोठ हिते हूंदो आहे। सॼो ॻोठ सॼो माशाल्लाह एराज़ी बि वॾी आहे, जाॾा खां छांव थी नज़र अचे। ऐं ॿियो मालिक जी मजलिस थींदी आहे त उहो आवाम बि जेको बि मजलिस ईंदो आहे त यानी पीर फ़कीर तक़रीबन टोटल हिते अची वेंदा आहिनि, छो जो अहिड़ो थधिकार असांजे ॻोठ में ॿिए हंधि किथे बि न आहे। भली हू पीपल बि आहे पर एतिरो थधिकार उन वटि न हूंदो आहे जेतिरो थधिकार कुदरत वारे असांखे हिते करे ॾींदो आहे। वॾी महिरबानी। हिन नौजवान जो नालो आहे ग़ुलाम अब्बास सांगी ऐं ग़ुलाम अब्बास सांगी सां गॾिजी मूं मज़ीद अली गुल सांगी साहब जे ॻोठ जो विज़िट कयो। अली गुल सांगी साहब जो ॻोठ नंढो आहे, एतिरो वसी या एतिरो वॾो न आहे। बहरहाल असां अॻिते वधियासीं ऐं ॻोठ जा जेके माण्हू आहिनि, जेके नौजवान आहिनि, असां मिलंदा विया। असां घुमंदे फिरंदे हिकु अहिड़ी जॻह ते पहुतासीं जेको हिकिड़ो ॿियो बि शाहकार मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं आयो, जंहिंखे ॾिसी करे दिलि बाग़ बहार थी वई, दिलि तमामु घणी ख़ुशि थी। हिकिड़ो ॿियो वणु मुंहिंजी नज़रुनि जे साम्हूं आयो जंहिंजी वेकर एतिरी त वॾी हुई, जंहिंखे भाकुर पायां पियो त बि मुंहिंजे उहो भाकुर में न पियो। वण ॿूटा अलाह जे तरफ़ां इंसाननि खे मिलियल नेमत आहे। साईं पखीअ लाइ पाणी खजी पाणी हरी आहे बा पखी बखीअ जे लाइ आहे न। हा बा पखी इहो त हारे शइ ईंदा हिते बीहंदो ई न, बीहंदो ई आहे हिते। खजी पाणी हरी आहे बची बा। अच्छा, हा बा पोइ इहो वरी हिन जे मथां किरंदो आहे अची। किरंदो आहे बा माशाल्लाह। ये अब्दुल कादिर सांगी आहे जंहिंजो हीउ बाग़ीचो आहे। गुल बुल ऐं टमाटा गोभी वग़ैरह बि लॻल अथसि ऐं हीउ वॾुफ़ आहे, हीउ वॾुफ़ वग़ैरह लॻल अथसि। माना बाग़ीचो बि आहे, भाॼी बि आहे ऐं गॾोगॾु गुलनि जी हिकिड़ी सुराण बि आहे। रंगारंगीन गुल मां तव्हांखे ॾेखारियां थो। ऐं लीमा बि बीठा आहिनि, लीमा ज़ैतून। टमाटो वेंदो आहे छा मंडी वेंदो हूंदो न? सारी ॻाल्हि। बिस्मिल्लाह। ख़ुशि आहियो साईं? ख़ुशि आहियो? ख़ैरु आहे माशाल्लाह। माल इहो ई निकितो आहे, एतिरो ई निकितो आहे? बसि घटि निकितो आहे। इहे 4-5 पेटियूं या 6 थींदियूं वधि में वधि। 12 खनि थी वेंदियूं। सही दोस्तो, तमामु घणी गर्मी हुजण जे करे ॻोठ में केतिरा ई माण्हू मूंखे नज़र न आया। हीउ ॻोठ पुराणो त आहे पर लॻे थो हिते केतिरियूं ई शख़्सियतूं बि रहियूं हूंदियूं जिन जो हिन ॻोठ ऐं हिन ॻोठ जी मिटीअ सां लाॻापो रहियो हूंदो। मूंखे हिते का ख़ासि तरक़ी बि नज़र न आई जेका अवां बि हिन वीडियो में ॾिसी सघो था। हिते मां हिकिड़ो सुवालु छॾे रहियो आहियां, छा हिन ॻोठ जा माण्हू कंहिं मंज़िल ते पहुता आहिनि? छा उहे पढ़ी लिखी कंहिं अहिड़ी जाइ ते पहुता आहिनि जितां उहे हिन ॻोठ जे लाइ कुझु करे सघनि? हीउ सुवालु आहे जेको सोचण लाइ ऐं मुंहिंजे हिन वीडियो जो हिसो बि आहे।